नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। नुसरत फ़िरोज़ मां रिपोर्ट कर रहियो आहे रिज़वान अली जुमाणी। SSP नुसरत फ़िरोज़ जी ऑफिस गुज़िरियल ॾींहुं मंशियात जे इल्ज़ाम में आयल रिंद मोरी जो रहवासियुनि नाले इख़्तियार अली चांडियो पंहिंजे वकीलनि जी माफ़रत SSP मीर रोहिल ख़ान खोसो सां मीटिंग हॉल में पेश पियो ऐं SSP खे एडवोकेट एजाज़ अली भुट्टो, एडवोकेट असलम सोलंकी, एडवोकेट राजा राजपूत, PPUC चेयरमैन रईस मोमिन ख़ान खोसो इख़्तियार अली चांडियो तरफ़ां ख़ातिरी कराई ऐं ज़िम्मो खणंदे चयो त इख़्तियार अली चांडियो चा असीं ज़िम्मेवार आहियूं त अॼु खां पोइ मंशियात जो को बि कमु न कंदो। इख़्तियार अली चांडियो SSP वटि अहिड़ो कसमनामो खणी तौबत आयब थियो आहे। अहिड़ी क़िस्म खणण खां पोइ SSP मीर रोहिल ख़ान खोसो पंहिंजे रीडर इंचार्ज मोहम्मद सलीम जलबाणी ॾांहुं मोकिलियो ऐं क़ानूनी घुरिजूं पूरियूं कयूं वयूं। जॾहिं त IG सिंध गुलाम नबी मेमन पारां मंशियात फ़रोशनि जी लिस्ट जारी कयल में नाले इख़्तियार अली वलद मोहम्मद लाइक़ चांडियो जो नालो न हुयो। इख़्तियार अली चांडियो जे वकीलनि मार्फत अहिड़ो बयानु लिखत ऐं कसमनामो लिखत में ॾिनो वियो हो। हीउ बयानु रिकॉर्ड थी रखियो वञे त जीअं वक़्त सिर कमु अची सघे। अहिड़नि क़ानूनी घुरिजुनि खां पोइ SSP मीर रोहिल ख़ान खोसो, नुसरत फ़िरोज़ सिटी DSP सरदार ख़ान चांडियो, SHO फुल आसिफ अली खोसो ऐं थाणे जे वॾे मुंशी शाफ़ी मोहम्मद मला खे सख़्ती सां हिदायत जारी कई आहे त इख़्तियार अली चांडियो ऐं संदनि घर भातियुनि खे तंग न कयो वञे।